मुल्क में आम चूंडूं 8 फरवरी ते थींदियूं। 20 खां 25 डिसंबर ताईं उम्मीदवार नामज़दगी कागज़ जमा कराईंदा। उम्मीदवारनि जे नालनि जी फ़हरिस्त 27 डिसंबर ते जारी थींदी। इलेक्शन कमीशन चूंड शेड्यूल पधिरो करे छॾियो। पधिराईअ मूजिबि 1 जनवरी खां 26 जनवरी ताईं नामज़दगी कागज़नि जी जांच पड़ताल थींदी। 9 जनवरी ते एतिराज़नि ते ॿुधणी ऐं 11 जनवरी ते अपीलुनि ते फ़ैसिला कया वेंदा। 16 जनवरी नामज़दगी कागज़ वापसि वठण जी आख़िरी तारीख़ मुक़रर। 17 जनवरी ते उम्मीदवारनि खे चूंड निशान अलाट कया वेंदा। पोलिंग 8 फरवरी 2024 ते थींदी। पाकिस्तान तरफ़ां हिकु भेरो ॿीहर आलमी बिरादरी खां गज़ा में जंग बंदीअ लाइ कोशिशूं वठण जो मुतालबो। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक़ काकड़ इंसानी हक़नि जे आलमी ॾिहाड़े ते पैगाम में चयो आहे त इसराइल गज़ा में इंसानी हक़नि जी संगीन भञगड़ी करे रहियो आहे। आलमी बिरादरी गज़ा में बिना देर जंग बंदीअ लाइ कोशिशूं वठे। आलमी बिरादरी कश्मीरियुनि जे हक़नि लाइ भारत ते दबाव विझे। इसराइल जी रियासती दहशतगर्दी जारी। ॾखण गज़ा ते बमनि जो वसकारो। वधीक 250 फ़लस्तीनी शहीद, 2300 ज़ख़्मी। ख़ान यूनिस, नसीरात ऐं जबालिया पनाहगीर कैंप खे निशानो बणायो वियो। अल नसर ऐं अल अक्सा शुहदा इस्पतालूं ज़ख़्मियुनि सां भरिजी वञूं। जबालिया पनाहगीर कैंप जो चौक इज्तिमाई क़ब्रिस्तान में तब्दील। पीपल्स पार्टी जो कोहाट में पिंडाल सींगारजी वियो। वर्कर्स कन्वेंशन में कारकुननि जी आमद शुरू। कन्वेंशन खे पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ख़िताब कंदो। जीडीए पार्लियामेंटी बोर्ड जो ऐलान करे छॾियो। पीर पगारो ऐं सफ़दर अब्बासी बोर्ड जा चेयरमैन मुक़रर। जीडीए जे इतलात सेक्रेटरी मूजिबि जीडीए जो पार्लियामेंटी बोर्ड 13 मेंबरनि ते ॿधलु आहे। चूंडुनि में हर तक ते भरपूर हिसो वरितो वेंदो। गैर कानूनी अफ़गान शहरियुनि जी वतन वापसीअ जो सिलसिलो जारी। गुज़िरियल ॾींहुं 2121 अफ़गान शहरी वापसि पंहिंजे मुल्क आया विया। वापसि वींदड़नि में 434 मर्द, 498 औरतूं ऐं 999 ॿार शामिल। पाक फ़ौज जे शहीद जवान सरवर मोहम्मद हुसैन निशान हैदर जो 52 शहादत जो ॾिहाड़ो मल्हाए पियो वञे। जॉइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटी ऐं सर्विसिस चीफ पारां शहीद खे भेटा पेश। पाक फ़ौज जे तर्जुमान जो चवणु आहे त 1971 जी जंग दौरान सरवर मोहम्मद हुसैन अकेले सिर 16 भारतीय टैंकनि खे तबाह कयो हो। गंबट में वापडा ऑफिस भरिसां नौजवान छोकिरी बेहोशीअ वारी हालत में हथ। इतलाउ ते पुलिस छोकिरीअ खे खणाए गंबट सिटी अस्पताल दाख़िल करायो। छोकिरी जी सुञाणप न थी सघी। ऐं गोसपुर जे दुरानी महर जे कचे वारे इलाइक़े में पुलिस ऐं रेंजर्स जो रूपोश जाब्तान जी गिरफ़्तारी लाइ गॾियल ऑपरेशन। ॻोठ गणो खान भइयो में कैंप क़ाइम। ॾोहरनि ऐं कानून लागू कंदड़ अहलकारनि में फायरिंग। इलाइक़े में ॾहकाव पखिड़िजी वियो।